निशा तंज़ीम जमायत वारी शरीफ रीजन बदीन जो रीजनल काउंसिल इजलास ताज़ो ई रीजन बदीन जे सदर अब्दुल फ़ताह जूणीजो जी सदारत में मुनक़िद थियो। इजलास में 11 यूनिटन जी नुमाइंदगी कंदड़ 55 मेंबरन सां गॾु रीजन जे ज़ेरी इदारे निशात सिक्योरिटी वॉलंटियर्स शिरकत कई, जंहिं मां तंज़ीमी अॻुवाणनि ऐं मेंबरनि जी मज़बूत मौजूदगी ज़ाहिर थी। गजाणी में अब्दुर्रहमान बलोच मैनेजर पीर ऑफ वारी शरीफ फॉर पॉलिटिकल एंड सोशल अफेयर्स, फ़तेला जूणीजो मरकज़ी सदर निशा तंज़ीम जमायत वारी शरीफ ख़ुसूसी शिरकत कई। गजाणी जी शुरुआत तलावत कलाम पाक सां थी, जंहिं बाद 11 यूनिटन जे अॻुवाणनि इजलास दौरान पंहिंजी कारकर्दगी रिपोर्टूं पेश कयूं। इजलास में ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भरपूर नमूने सां मल्हाइण लाइ पिणु ख़ुसूसी प्रोग्राम तरतीब ॾिना विया। इजलास जे मेंबरनि बहस मुबाहिसनि में सरगर्म हिस्सो वरितो ऐं पंहिंजा तजर्बा शेयर कया। यूनिटनि में बहितरीन कारकर्दगी ते मञता एवार्ड ॾिना विया, जंहिंमें बहितरीन यूनिट ख़ान साहब अब्दुर्रहमान ऐं बहितरीन फाइनेंस सेक्रेटरी साईं मुग़ल पठान गोपाम यूनिट ख़ान साहब अब्दुर्रहमान ऐं आफ़ताब अमन जूणे जो यूनिवर्सिटी बदीन खे क़रार ॾिनो वियो। प्रोग्राम जो इख़्तिताम दरगाह शरीफ जी दस्तूरी दुआ सां थियो।